अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोफेसर डॉक्टर हाकिम अली नाज़रो। अॼु सॼो ॾींहुं टेलीविज़न ते सुबुह खां वठी इन ॻाल्हि जो इंतज़ारु रहियो त आख़िरकार जेका कार्रवाई आहे असेंबली जी उन जो नतीजो छा थो निकिरे, ऐं इन करे उन नतीजे खे ॾिसण लाइ सॼो ॾींहुं इंतज़ारु करे ऐं हर कोई माण्हू टेलीविज़न जे अॻियां वेठो रहियो। ऐं हिन वक़्त ताईं हिकु थकाईंदड़ अमल थींदो रहियो आहे क़ौमी असेंबली में। उते स्पीकर असद कैसर ऐं उन खां अलावा डिप्टी स्पीकर उहे वारे सां त तब्दील थींदा रहिया आहिनि, पर मुसलसल जेके तक़रीरूं थियूं आहिनि उन में तक़रीरुनि में केतिरियूं ई तक़रीरूं अहिड़ियूं थियूं आहिनि यानी कि जिन जो मक़सदु ई इहो आहे त सिर्फ़ु टाइम खे कीअं किल कजे, टाइम कीअं विञाइजे, असेंबली जो टाइम कीअं ख़राबु कजे ऐं कीअं हिन मामले खे अहिड़े नमूने सां हैंडल कजे। त हाणे सुवालु इहो आहे त इहा स्ट्रेटेजी जेका आहे इमरान ख़ान ऐं उन जे जेके पार्टी जा माण्हू आहिनि, हुकूमत जा माण्हू आहिनि, हिन वक़्तु उहे उन्हनि जी स्ट्रेटेजी इहा रही आहे त कीअं बि करे असेंबली में अॼु जेका सुप्रीम कोर्ट जे हुकुम तहत जेका कार्रवाई हले पई उन खे कंहिं बि तरीक़े सां इमरान ख़ान जा इहे क्लियर इंस्ट्रक्शन्स आहिनि त कंहिं बि तरीक़े सां अॼु वोटिंग न थिए। हाणे सुवालु इहो आहे त अपोज़िशन जो हर मेंबर जिन खे बि तक़रीर करण लाइ ॾिनी वई, तक़रीर करण लाइ मौक़ो सॾियो वियो, उन्हनि में बिलावल ज़रदारी बि ॻाल्हायो ऐं थोरो आसिफ़ ज़रदारी साहब बि ॻाल्हायो ऐं उन खां अलावा फज़ल रहमान असद महमूद फज़ल रहमान जो पुटु जेको आहे उन बि ॻाल्हायो ऐं होॾां वरी नवाज़ शरीफ़ जे पार्टीअ जे माण्हुनि बि ॻाल्हायो, शहबाज़ शरीफ़ ॻाल्हायो। इन खां अलावा हुकूमत जे तरफ़ां जिन माण्हू ॻाल्हायो तंहिंमें असद उमर साहब ॻाल्हायो, श्री मज़ारी ॻाल्हायो ऐं वधि में वधि जेको आहे सो कुरैशी साहब जेको फॉरेन मिनिस्टर आहे असांजो कुरैशी साहब, उन वधि में वधि ॻाल्हायो पंहिंजी स्टाइल सां, जंहिं नमूने सां उहो ॻाल्हाईंदो आहे। हाणे सुवालु इहो आहे त हिन वक़्तु सब्र जी रांदि आहे ऐं कोशिशि कई पई वञे कंहिं बि तरीक़े सां इहो जेको अपोज़िशन जे सब्र खे वरितो आहे, सब्र जे दमन खे पकड़ियो बीठी आहे, उनखे कंहिं बि तरह सां प्रोवोक कयो वञे ऐं असेंबली में अहिड़े क़िस्म जो माहौल पैदा कयो वञे जंहिंमें हाथापाई थिए ऐं हंगामाराई थिए ऐं ज़दोकोब थिए ऐं अहिड़ो माहौल ठहे जो हिकिड़ो जवाज़ ठहे त असेंबली वधीक नथी हलाए सघिजे, इन करे उनखे मुलतवी कजे। पर हिन वक़्त ताईं जेको अपोज़िशन जो जेको रवैयो रहियो आहे उहो तमामु सब्र वारो ऐं ॾाढो अहिड़ो सब्र शायदि कॾहिं बि ॾिसण में कोन आयो कंहिं बि अपोज़िशन जे कंहिं बि असेंबली में अपोज़िशन इहे सब्र सां वेहे ऐं ॿुधे पंहिंजे ख़िलाफ़ु ॻाल्हियूं। बहरहाल ख़त जो तमामु वॾो चर्चो आहे। ख़त खे एक्सप्लेन कयो शुरू खां वठी कुरैशी साहब, शामन कुरैशी साहब जेको उन ख़त जो पस मंज़र ॿुधायो ऐं उनखां उहा काई बि स्टोरी कोन हुई, उहे साॻियूं पुराणियूं ॻाल्हियूं हुयूं जेके वरजायूं हुयूं, जेके अख़बारुनि में जेके ॿुधायूं वयूं आहिनि, जेकी इमरान ख़ान बि मुख़्तलिफ़ पंहिंजे टाइम टू टाइम जेको उन तक़रीरूं कंदो आयो आहे उन में उन साॻियूं ॻाल्हियूं सभिनी मेंबरनि कयूं। श्री मज़ारी साहब ॻाल्हायो ऐं कोशिशि जेका हुकूमत जे तरफ़ां जेके मेंबर आहिनि जेके ॻाल्हाइनि पिया, उन्हनि जी कोशिशि इहा हुई त उन्हनि खे कंहिं बि तरीक़े सां अपोज़िशन खे प्रोवोक कजे, उन्हनि खे चिड़ाइजे ऐं हू पोइ अपोज़िशन वारा अहिड़ो अमल कनि या अहिड़ी का सिचुएशन ठहे जीअं असेंबली। हाणे हीअ जेका सूरत हाल आहे असेंबली में, या अॼु जी सूरत हाल जेका आहे उहा हाणे अञा त हले पई, ख़बर न आहे त कॾहिं किथे दम थींदी। हाणे ताज़ी ख़बर नज़र पे आई त असद कैसर जे चैम्बर में वफ़ाक़ी वज़ीर ऐं असद कैसर जे विच में ॾंद चक थिया ऐं ज़ाहिर आहे इहो इन मामले ते हूंदो त असद कैसर जो, हालांकि असद कैसर या स्पीकर जे
जेकी बि असद किसर या ॿियो डिप्टी स्पीकर जेका कार्रवाई हलाई आहे उन में हुननि इहो वाइदो कोन कयो त को वोटिंग कराईंदा, बसि इहो चवंदा त असां हुनखे मनो अन यानी जेको फ़ैसिलो आहे सुप्रीम कोर्ट जो उनखे मनो अन जीअं जो तीअं असां हिते इम्प्लीमेंट कंदासीं। पर अञा ताईं जॾहिं त सुप्रीम कोर्ट जी तरफ़ां वाज़े तौर ते चयल आहे त अॼु इहो चयल हो त कार्रवाई खे हलाए जेका 3 नवंबर ते कार्रवाई हुनखे हलाए ऐं 10:30 वॻे ताईं इहो वोटिंग कराई वञे। पर 10:30 कहिड़ा हाणे नाज़रीन घणनि माण्हुनि जो ख़्यालु आहे त हिननि जो ख़्यालु आहे त राति जो 12 बजे ताईं अपोज़िशन खे थकाए विहारे ऐं पोइ अहिड़ो को सिचुएशन ठाहिजे, अहिड़ो को माहौल ठाहिजे जंहिंमां या त अपोज़िशन रिएक्ट करे या अहिड़ो माहौल ठही अचे, अहिड़ो सबबु ठही अचे त उनखे पोइ ते कजे। हाणे यानी कि सुवालु इहो आहे त हिन वक़्तु इहा ॻाल्हि क्लियर आहे त हिन वक़्तु अक़लियत जी हुकूमत आहे, यानी अक्सरियत ॿिए पासे वेठी आहे, अपोज़िशन वेठी आहे, पर अक़लियत जी हुकूमत आहे। पर हुकूमत हिकिड़ो आइनी प्रोसीजर आहे जेको उनखे हलणु कोन थी ॾिए ऐं जेकॾहिं वोटिंग जॾहिं बि थींदी जहिड़े वक़्तु बि थींदी जेकॾहिं हाणे 5 मिंटनि में थिए त हुकूमत 5 मिंटनि में वञी कंदी, हेठि वञी किरंदी ऐं लिहाज़ा हुकूमत अञा कुझु घंटा कुझु कलाक या कुझु ॾींहं में बि हली सघे थी। पर हिन वक़्तु साॻे तक़रीबन 2 डेवलपमेंट थियूं आहिनि। हिकिड़ी इहा आहे त इमरान ख़ान 9:30 वॻे वरी काबीना जो इजलास घुरायो आहे, इजलास काबीना जो, ऐं इन खां अलावा हिकिड़ी एप्लीकेशन हिकिड़ी दरख़्वास्त जेका असां हुकूमत सुप्रीम कोर्ट में खणी वई आहे त रिव्यू करण लाइ। हाणे माहिरीन चवनि था त इहो रिव्यू इन करे करायो थो वञे पियो सुप्रीम कोर्ट खां, जेकॾहिं सुप्रीम कोर्ट में इन दरख़्वास्त खे रिव्यू वारी दरख़्वास्त खे वठी थी त असद किसर खे हिकिड़ो जवाबु मिली वेंदो। त हाणे छो त मामिलो वरी कोर्ट में वियो आहे, इन करे हिते वोटिंग मोखिर था कयूं ऐं असेंबली खे गैर मुयना मुदत ताईं जॾहिं त हिकिड़ो फ़ैसिलो थियल आहे कोर्ट जे तरफ़ां इहो बि चयल आहे त कॾहिं बि असेंबली खे गैर मुयना मुदत ताईं न कंदो जेसि ताईं इन ते कंक्लूड नथो थिए इहो सेशन। सो बहरहाल जंग अञा जारी आहे। इहा जंग हाणे जेका कोशिशि कई हुकूमत जे कुझु वज़ीरनि ऐं माण्हुनि ऐं ॿियनि वज़ीर आज़म पाण त माण्हू ॿाहिरि निकिरी अचनि, अॼु सुबुह बि इहा ई अपील कई पई वञे ऐं असेंबली में अंदरि फ्लोर ते बि इहा ॻाल्हि कई पई वञे त माण्हू अवाम जेको आहे सो हाणे उहो रस्तो निकिरंदो, अवाम ईंदो, अवाम जो मैंडेट आहे सिधो सो गवर्नमेंट खे। यानी कि हिन वक़्तु गवर्नमेंट जेका आहे सा असेंबली में त पंहिंजो वजूद ख़तमु करे चुकी आहे, पर हाणे हू अवामी मैंडेट यानी कि माण्हू निकिरंदा ऐं हिन जे तरफ़ां ईंदा ऐं उहे गोड़ कंदा ऐं इन करे हाणे हुननि खे हुकूमत करणो मैंडेट। पर इहो मैंडेट को असांजे जमहूरी सिस्टम में अहिड़े क़िस्म जे मैंडेट खे अञा काई बि जॻह कान्हे। पर हीअ चाहिनि पिया त आइन खे पामाल करे जमहूरी सिस्टम खे तबाह करे ऐं हीअ अञा पंहिंजे मक़सदु हासिलु करण लाइ ख़ातिर हीअ अञा रहणु चाहिनि था। सो नाज़रीन ॾिसूं त इहो फ़ैसिलो थिए थो अॼु, वोट अॼु थियनि था या असेंबली वरी के गैर मुयना मुदत ताईं पोइ थिए थी या सुभाणे ताईं वञे थी पोइ ते। बहरहाल सुभाणे आचर आहे ऐं असेंबली खे थी सघे थो जीअं कुझु असांजा दोस्त चवंदा जेकॾहिं हिननि असेंबली खे जारी बि रखियो त वरी मंडे ते कंहिं अहिड़े टाइम ते शुरू कंदा जेको थकाईंदड़ टाइम हूंदो, यानी कि रोज़नि जो ॾींहुं आहे ऐं रोज़ा आहिनि ऐं रमज़ान आहे ऐं कुझु मेंबर ज़ाहिरा रोज़ा बि रखनि था ऐं मुस्लमान आहिनि, मुस्लमाननि जो मुल्क आहे, इस्लामी जमहूरियत पाकिस्तान आहे, तंहिंजे करे उते जेको आहे सो नवाज़ जो वक़फ़ो रोज़ा। हिकिड़ी ॿी थ्योरी बि आहे त हीअ इन कोशिशि में बि आहिनि त को अहिड़ो बि अची वञे मौक़ियो जंहिंमें अपोज़िशन जा मेंबर 172 खां घटि हुजनि त उन वक़्तु हीअ तकड़ में वोट कराए वठनि ऐं वोट लाइ सॾु कनि ऐं उनखे येस ऐं नो, छो त वोट कोन थींदो, हिकु माण्हू न ईंदो, पर सिर्फ़ु येस ऐं नो जो जेको आहे सो कॉल थींदो ऐं उन वक़्तु कजे जॾहिं माण्हू घटि हुजनि असेंबली में उन वक़्तु अपोज़िशन जा। हिकिड़ी रांदि ईअं बि थी सघे थी। हाणे ॾिसूं त कहिड़ी रांदि थिए थी, का फेयर गेम त नज़र कोन थी अचे कंहिं बि तरफ़ां, पंहिंजे हुकूमत जे तरफ़ां का फेयर गेम नज़र कोन थी अचे। बहरहाल नाज़रीन ॾिसूं किथे कंक्लूड थिए थो। मुंहिंजे हिन चैनल खे ॾिसंदा रहंदा ऐं सब्सक्राइब कंदा ऐं शेयर कंदा।